पुटनि खे अगवा करे तोखे माराए छॾींदा। हाणे उन ख़ौफ़ खां मुंहिंजा पुट स्कूल नथा वञनि। उहो असांजो इंसाफ़ कयो वञे। न व्याजी ज़ाल्म मूं जान छॾाए वञे असांजी ख़ुदा कहाणी। मुंहिंजो नालो सॼण सांगुरू आहे। ॻोठ गुजड़ में आहियां। मुंहिंजी ज़मीन आहे जंहिं ज़मीन में असां मां ऐं मुंहिंजे घरवारी ॿिज पिया पोखियूं त मोर समय मुनवर ॿई ॿिया उन्हनि हमिलो करे असांजे मथां तशदुद करे असांखे धकु हणी थाणे ते अचे NC कटराईसूं। NC कटराए उनजे बावजूद बि असांखे ज़मीन ते अचे छो था ॾियनि। मौत मार इन केस तां हथु खणो न त तव्हांखे असां मारे खून न त तव्हां मुंहिंजे पुटनि खे अगवा करे तोखे माराए छॾींदा। हाणे उन ख़ौफ़ खां मुंहिंजा पुट स्कूल नथा वञनि। न वरी बनीअ ते अचनि था ॾियनि मज़हर समो मुनवर समो वसीम समो हिननि खे धमकियूं था ॾियनि। मूंखे मौत मार धमकियूं था ॾियनि। शबना मसइलो आहे असां ज़मीन ते इहो ॿिज पोखे रहियासीं। उते मोर समूह आयो हमिलो करे जंहिंमें असांखे उते विड़ियो उन में मूंखे लट जो धकु हईं पेट ते। उन में मां किरी पियमि हे गारियूं ॾींदा गारियूं कोन ॾींदा हलिया विया धमकियूं ॾींदा वञे सां निकिता हलिया विया। मां केस दाख़िल कयो कोराट सगोरीअ में। हाणे इन केस खणण जे लाइ इहो धमकियूं था ॾियनि त के खणो हथु खणो न त तुंहिंजे पुटनि खे अगवा करे खणी वेंदासीं। चवनि था हथु खणो न त तुंहिंजे पुटनि खे असां अगवा करे खणाए वेंदासीं। उन ख़ौफ़ खां मुंहिंजा पुट स्कूल नथा वञनि। जॾहिं स्कूल खुलिया आहिनि तॾहिं नथा वञनि भव खां हिन व्याजीअ जे करे। व्याजी जेको मोर समूह व्याजी आहे ज़ुल्म थो करे पियो गुजड़ में। तालबो था KSP लाड़काणो DIG लाड़काणो इन्हनि खे अर्ज़ु था कयूं त असांजी मदद कयो। व्याजी मोर समूह असांखे धमकियूं थो ॾिए त तव्हांखे अगवा कंदो। उन ख़ौफ़ मां स्कूल नथा वञूं। SSP लाड़काणो DIG लाड़काणो नोटिस वठनि व्याजी मोर समूह ख़िलाफ़ कार्रवाई कनि असांजी तालीम तबाह खां बचाइनि। ख़ुदारा असांजी मदद कयो असांजी तालीम बचायो व्याजीअ मां असांजी जान छॾाए। कुहाड़ी हणी मूंखे मारे चुको हुअनि। साईं मूंसां IG DIG साहिब खे गुज़ारिश था कयूं त असांजी ख़ुदा कहाणी मदद कयो। मुंहिंजा पुट जेके आहिनि स्कूल नथा वञनि ख़ौफ़ में वरितल आहिनि धमकियूं थो ॾिए मौत मार धमकियूं थो ॾिए मूंखे बि मुंहिंजे पुटनि खे।